बेटा अभी मैं घर जा रहा हूँ, 500 रुपए सबके ले और 600 ले ना। नहीं नहीं जोड़े नहीं, अब सब उड़ा 600 ले। दोस्तों हींअर मां वञा थो हिकिड़े शॉपिंग सेंटर, कुछ सामान वठिणो आहे, पर मौसम कराची जो एॾो भलो लॻो पियो आहे, मूंखे ईअं लॻे थो ॼण बसि हींअर मींहुं वसण वारो आहे। वाह जो मौसम लॻो पियो आहे, थधो थधो। दोस्तों ये मां वञा पियो अलादीन खां, मूंखे झिरकिन वारो नज़र अची वियो वीचारियूं, के दिन हिन में बि हुन में बि, पर मां सोचियो त हे ई मां आज़ादु कयां। हिननि जो ये कितने की हुई? 200 यही 300 रुपये होंगे। 300। चलो इसको खोलो। दोस्तों ने कैसे आज़ाद था क्यों? खरीद के लाते हो। खरीद के लाते हो? हाँ लेकिन इसको आज़ाद करो, ये सारी आज़ाद करो आराम से, चोट नहीं लगे। हाँ आराम से, देखा चोट नहीं देना इसको, चोट नहीं देना, आराम से, शाबाश, आराम से। हाँ सही सही। दोस्तों एक मिनट, ये कहाँ गई? ॾाढी ख़ुशि थियूं नज़र अचनि, जंहिंमहिल आज़ादु थियनि थियूं न त ॾाढी ख़ुशि थी थियनि। ॾिसो ठीक है बेटा, ॿियूं वीचारियूं हे के दिन हाणे छा कयां, मूं वटि हिन महिल पर्स बि कोन्हे, न त दिलि चए पई सभिनी खे बि आज़ादु कयां। ये सारी उड़ाओगे कितने दूर? ये अभी कितने, ये 22 आने हैं। टोटल पैसे बताओ उसके और इसके मिला के, जल्दी बता। ये जोड़ा होगा 150। जोड़ा वोड़ा नहीं, पैसे बता बस, जल्दी बता, टाइम नहीं है बेटा मेरे पास, जल्दी बता। 2000 रुपये। नहीं इतने नहीं है मेरे पास, 1000 रुपये ले ले सारे उड़ा। खरीद भी नहीं है इतने की। बस ठीक है, ओके। दोस्तों हींअर मां आयो आहियां चेज़ वैल्यू, हे अलादीन पार्क जेको हूंदो पुराणो, उन जे बिल्कुलु साम्हूं आहे, साम्हूं अलादीन पार्क हूंदो, हिन जे साम्हूं आहे गेट आहे, अंदरि वञूं था, कुझु वठिणो आहे। दोस्तों मुंहिंजे साइज़ जी हीअ शर्ट आहे, मूंखे हीअ सम्झ में अचे थी, बल्कि हीअ सस्तियूं आहिनि बि सस्तियूं, माना 600-700 एतिरे जूं आहिनि, पर आहिनि सुठियूं सन्हियूं आहिनि। हिकिड़ी हीअ बि मूंखे सम्झ में अचे थी, छो त ब्लैक कलर मूंखे पसंदि आहे, ऐं हेॾां हे सभु, पर मूंखे हीअ सम्झ में अचनि थियूं, ॿ सम्झ में अचनि थियूं। हिकिड़ी अञा मूंखे वाइट वठणी, पर मिले नथी। दोस्तों हे ॾिसो, हीअ सही आहे या हूअ सही आहे? मूंखे हीअ सही थी लॻे हुन खां बि, जेका पहिरियां वरिती। हाणे अॻिते हलूं था, ईद जो सामान अची वियो आहे, ॾिसो त वास्कोटियूं वग़ैरह या सूट अची विया आहिनि। दोस्तों मूंखे वाइट सम्झ में अची वई आहे, शर्ट मिली वई आहे। हे ॾिसो त कुर्बानी जी ईद जे लाइ ॾिसो लटा हाणे खां अची विया आहिनि, ॿई पासा सूट टंगियल आहिनि, ऐं हिन सूटनि जी क़ीमत हूंदी आहे तक़रीबन 1800, 2000, हा 2000 ते। बटण वटण बि स्टील जा, सिल्वर गोल्ड लॻा पिया आहिनि। 2000 खां मथे जो को सूट हिते कोन्हे, पर मज़े जा न आहिनि, मां ॾिठा न, मज़े जा न आहिनि। अॻिते हलूं था, ॾिसूं ॿई पासा रुॻी वाह, हे ईद जा लटा टंगिया पिया आहिनि। हे ॾिसो, हे सूट सुहिणो हुयो, कलर बि सुठो, ऐं हे वरी हेॾां शॉर्ट अची विया आहिनि। शॉर्ट मूंखे गर्मी में पसंदि आहिनि, हिकिड़ो वठूं था हितां, कहिड़ो वठूं, छो जो साइज़ जो बि सिलसिलो आहे न, वरी पंहिंजी साइज़ बि मिले न। मुंहिंजी आहे 33। हे बि सूट सही आहे गर्मी जे आवाज़ सां, पर हे रेशमी आहे, हे थोरो गरम थींदो। हे नंढे ॿार जे लाइ बि हे बि भलो आहे, ख़ूबसूरत आहे। यकीन कंदो दोस्तों, हाणे मां सोचां थो मूं ग़लती कई यार, हे लटा वरिता आहिनि, काश इहे मां छॾायां झिरकियूं, पर मुंहिंजी दिलि हाणे बि चए थी त माना मां इहे झिरकियूं जेके आहिनि छॾायां। इशारो कयो थी मांसि, ॾिसां हाणे कुझु विकिणी बि छॾियूं अथई, कुझु माण्हुनि छॾियूं आहिनि, बाक़ी पयूं अथसि। ॾिसूं हे ठहे थो त पोइ हिननि खे छॾियूं था। माना मूंखे मज़ो न पियो अचे, अलाए छो हींअर। दोस्त हिनखे सॾा कयूं, ॾिसूं छा थो चए। मां त चवां थो सभु उॾा, अॼु मूं वटि पैसा एतिरा कोन्हे, न त मां सभई उॾायां, पर कोशिशि कयां थो। बेटा अभी मैं घर जा रहा हूँ, 500 रुपये सबके ले और 600 ले, 600 नहीं, 600 ले ना। जोड़े के साथ ही जितने उड़ाने उड़ा दे। नहीं जोड़े नहीं, अब सब उड़ा 600 ले। जोड़े के साथ उड़ाने तो उड़ा दे। बेटा जैसे पहले दिए तुमने वैसे देना। वो तो 300 रुपये के। तुमने कितने में लिए? 15 रुपये, 20 रुपये दाना लिया होगा, और क्या? 20 जगह जाना भी मिला है। कितने का लिया है? 75 का जोड़ा मिला है। 75, 80, 100 रुपये का जोड़ा। 75-80 का जोड़ा दिया है, 100 रुपये का जोड़ा हो गया। तो उस हिसाब से 15 का कितना बनता है? 700 रुपये। 600 तो दे रहा हूँ मैं तुम्हें, 100 रुपये के लिए नहीं कर, कर बिस्मिल्लाह कर, उड़ा 600 उड़े, 600 ले। 20 है, 20। अरे 20 कैसे हो गई फिर? अभी पंजे से 5 उड़ाएंगे।
हाँ 23 में से बात गई 20 कैसे हो गई? 15 ये रही। हाँ ये अलग है, 15 इसमें। दोस्तों सौदो न ठहियो 600 में, पर हींअर वरी बि मूंखे मज़ो न पियो अचे। अलाए छो, माना सोचां पियो त यार 120 जे करे मां कंहिंजी जान पियो आज़ादु करायां, छा कयां? वापसि वेंदुसि वरी। आजा आ जाओ। दोस्तों मां वरी मोटी आयो आहियां। एतिरो त पेट्रोल ख़तमु थी वियो आहे, दिली सुकून न पियो मिले, इन करे वरी वापसि आयो आहियां। तो फाइनली 1000 में हे फाइनल थियो आहे। हाणे छंड वेंदो आहे सारी छोट सभई हिन को चल रहे था 1000 में। इसको भी खोल, पिंजरा खोल। चोट नहीं आनी चाहिए किसी को, है? इधर मुंह कर, इधर मुंह कर बेटा। हटो, आगे से हटो, आगे से आप हटो, उड़ जाएंगी। दोस्तों जब लई बने तू केॾियूं खुश बाक़ी वाह वाह बाक़ी हिकु सब आज़ाद थी वई। ओके दोस्तों फाइनली असां झिड़कियुनि खे आज़ाद करे छॾियोसीं। अच्छा दोस्तों मूंखे दिली सुकून न पियो मिले। मां 5 पहिरियों आज़ाद कयूं, पोइ मां सोचियुमि त यार सभु छो न आज़ाद कयूं। हालांकि सही ॿुधायां हींअर हिन वक़्तु मूं वटि एतिरा पैसा कोन हुआ, पर मां चयुमि यार पैसो हूंदो आहे। पोइ वीचारियूं सोचींदियूं हूंदियूं त यार असां कीअं दऊं। ऐं हिकिड़ी बि हिननि मूंखां मरी वञे हा 120 जे चकर में, मुंहिंजे सौदे में मिसाल 120 जे चकर में हिकिड़ी बि मरी वञे हा त माना मूंखे इलाही ॾुख थियो। दिलि में मां घर वञा न, मूंखे मज़ो न पियो अचे। अलाए छो, मां वरी शॉपिंग सेंटर मां आयुमि सिधो ऐं इन खे अची ॻोल्हियोमांसि ऐं सभु आज़ादु करेमांसि। बसि दिली सुकून मिलियो। यकीन कयो मूंखे दिली सुकून इलाही मिलियो। मां ख़ुदा जी कसम खणां थो त मां हिन ब्लॉग जे चकर में न कयो आहे। मूंखे दिली सुकून मिलियो। परेशान पियो थियां त यार ॿियूं छो न छॾायूं। बहरहाल हे वीडियो इन लाइ बि आहे त तव्हां बि जेकॾहिं तव्हांखे पखी नज़र अचनि था, ज़रूरु न त तव्हां सभु छॾायो, 1 2 3 जेकॾहिं तव्हां छॾाए सघो था, उन्हनि खे आज़ादु कराए सघो था, त हिन गर्मीअ में वीचारा पाणी पीअंदा, उॾंदा उॾामंदा, झंग जा पखी आहिनि, हितां जा आहिनि, पाकिस्तानी आहिनि, उन्हनि खे हिते को भउ न आहे त तव्हां बि आज़ादु कजो। बसि हिकिड़ो मैसेज सम्झिजो इहो मुंहिंजो, ठीकु आहे? भाउ जो मैसेज सम्झे हिनखे शेयर बि कजो। लॻे थो हाणे मींहुं वसंदो। हे ॾिसो था बादल, बसि पाण में गॾु थींदा त मींहुं वसणु शुरू थींदो। दोस्तों हींअर कराची जी जेका मौसम आहे ज़बरदस्त थी वई आहे ऐं हींअर मूंखे लॻे थो थोरी देरि में मींहुं वसण वारो आहे। सी व्यू वारे पासे मींहुं वसी रहियो आहे, डिफेंस वारे पासे मींहुं वसी रहियो आहे ऐं मूंखे लॻे थो गुलिस्तान जोर या गुलशन में बि अॼु मींहुं वसंदो। ऐं जॾहिं त मौसमियात वारनि बि इहो चयो आहे त हे हफ़्तो जेको आहे मींहनि जो आहे, सो असां त दुआ था करूं अलाह करे मींहुं वसे ऐं मौसम थोरो थधो थिए। मंझंदि जो त माण्हू निकिरी नथो सघे, एॾी गर्मी आहे। अॼु असां वारी गाॾी इहा पेंट थींदी मेराण, उस्तादु लॻो पियो अथसि कम खे छिकेसि थो। बम्पर ऐं हे साइड थींदसि सॼी पेंट थींदी। हींअर असां वञूं था पंहिंजी गाॾी बलीनो खे सर्विस कराइण। इलाही ॾींहंनि खां सर्विस न कराई आहे, सो मेरी थी वई आहे ॿाहिरां इलाही। हींअर वञूं था सर्विस कराइण। दोस्तों हीअ ॾिसो हाणे पेंट थी रहियो आहे। हे पाण वारी मेरान आहे जेका हाणे पेंट थिए पई। दोस्तों असीं मिनसा जो बेफाम खण आया आहियूं काउंसलर ऑफिस मां। हे समामा जे बिल्कुलु भरिसां आहे। हे साम्हूं तव्हांजे हे फर्नीचर जी मार्केट क्रॉस कंदो त अची वेंदो। हे अंदरि ऑफिस आहे, हे गेट अथसि। दोस्तों फाइनली असांखे मिनसा जो बेफाम मिली वियो आहे। हे मां तव्हांखे ॾेखारियां थो। हाणे मिनसा बि मतिलबु हिते कराची जी पैदाइश थी वई। हे मिनसा जो बेफाम आहे ऐं मिनसा चांडियो ओ हे लिखियलु आहे मिनसा चांडियो। ऐं हे आहे म्यूनिसिपल ऑफिस गुलिस्तान जोर जी। हे अथव एड्रेस हिन जी। बहरहाल ईअं वरी असां वञूं पिया। दोस्त अॼु मिनसा तव्हांखे कुझु चवणु चाहे थी। मिनसा चओ। तो दोस्तों असांजी जो तव्हांखे पसंदि असांजी वीडियो तव्हांखे पसंदि आहे त लाइक कजो, शेयर कजो, सब्सक्राइब न भूलिजो। सब्सक्राइब त न भूलिजो, सब्सक्राइब करणु न भूलिजो ऐं जल्दी कयो असांजे चैनल खे सब्सक्राइब। जल्दी कयो असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो। ऐं जेकॾहिं ज़िंदगी रही त वरी सुभाणे नए व्लॉग सां गॾंदासीं। तेसि ताईं पाण कयूं था अल्लाह हाफ़िज़। मिनसा छा थी करीं? पापा
छा हेरिस पप्पा मुझा दादन हेरिस नंदन था चल ओड़ी